क़यामत जी सिफ़त हुनजा बाब आहिनि हिते बाब माजा फी शान हिसाब वल क़िसास इहे हिसाब ऐं क़िसास जे बारे में आहे अदी बिन हातिम जी रिवायत आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मा मिनकुम मिन रजुलिन इल्ला सयुकल्लिमुहु रब्बुहु यौमल क़ियामा तव्हां में कोई बि नाहे मगर उन सां अलाह ॻाल्हाईंदो रब क़यामत जे ॾींहुं लैस बैनहु व बैनहु तुर्जुमान कोई तुर्जुमान न हूंदो तुर्जमान चइबो आहे तुर्जमान ॿई ॾींदियूं आहिनि सुमयंदुर ऐमन मिन्हु पोइ ॾिसंदो सॼे पोइ ॾिसंदो वला यारा शयुनि इला सहीअनि क़दम हू सुमयंदुर अशामिन पोइ ॾिसंदो सॼे पोइ ॾिसंदो वरी खॿे न ॾिसंदो वला यारा शयुनि इला शयुनि क़दम जेका हुन अॻे कई सॼे बि उहे शयूं हूंदियूं ऐं खॿे बि उहे शयूं हूंदियूं जेके हिन अॻे अमाल मोकिलिया आहिनि उहे जेके बि अमाल हूंदा उहे उन माना जेकी अचे थो जीअं अचे थो त इन अलाह युसय्यिरुल आराज़ अजसादन अलाह तबारक व तआला क़यामत में जेके आराज़ हूंदा उनखे अजसाद बणाईंदो माना अर्ज़ जेके आहिनि अर्ज़ जेको आहे अर्ज़ इहो हूंदो आहे मसलन अर्ज़ छाखे चइबो आहे आराज़ जेके आहिनि उहे हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके जिन खे जिस्म न हूंदो आहे मसलन जीअं अलवान आहिनि अलवाननि खे को जिस्म न आहे हरारत आहे बरूदत आहे उनखे को बज़ाहिर जिस्म न आहे मगर ही कंहिं ॿी शइ सां उन्हनि जो इख़्तिलात थिए ख़ल्त बल्त थी करे पोइ कंहिं जिस्मानी शकिल वठी ऐं ज़ाहिर थियनि उहा हिकिड़ी जुदा ॻाल्हि आहे फिल जुमिला पर क़यामत में छा थींदो इन अलाह युकल्लिबुल आराज़ अजसादन क़यामत में छा थींदो अलाह साईं जेके बि आराज़ आहिनि उनखे अजसाद बणाईंदो उहो सभु जिस्म थी वेंदो उनखे जिस्म हूंदा जीअं माण्हू मसइला हिकिड़ो ज़िक्र करे थो सुभान अल्लाह पढ़े थो अलहमदुलिल्लाह पढ़े थो सुभान अल्लाह अलहमदुलिल्लाह पढ़े थो हिते दुनिया में उनखे कहिड़ो जिस्म आहे सुभान अल्लाह पढ़ी करोड़ दफ़ा पढ़े जीअं कारी चए पियो मां घणा ख़तमु कढिया आहिनि 500 जीअं ख़तमु कढिया आहिनि किथे अलाए किथे ख़बर ई न आहे हिते त को हुनजो जिस्म न आहे न बसि चढ़ो ॻाल्हि आहे हा मां 500 पढ़िया 1000 पढ़ियो 2000 पढ़िया जेको बि पढ़ियो पर इहे आख़िरत में छा थींदो इहे अजसाद बणिबो आहे जिस्म बणिबो आहे हिनखे हीअ चए थो ऐमन ऐं अशाम सॼे खॿे उहे उन्हनि जा जेके अमाल हूंदा उन्हनि खे उहे अजसाद बणिजी वेंदा उहे सॼे बि हूंदा खॿे बि हूंदा पोइ सुमा यंज़ुर तिलका वजी फ़तस्तक़बिलु नार पोइ ॾिसंदो साम्हूं हूंदसि हुनजे बाहि फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इस्तताअ मिनकुम यक़ी वजहु नार जेको तव्हां करे सघे बचाए पंहिंजे मुंहं खे बाहि खां भलो बि शिक तमरतनि तोड़े जो खजूर जे अधु घड़ीअ सां फल यफ़ल पोइ भल त करे पाण खे बचाइण जी कोशिशि करे जीअं अचे थो हा न सदको वग़ैरह इहो बचाए थो जीअं अचे थो ॿी रिवायत में सदका तुतफ़िउ ग़ज़ब रब व मीतत सू सदको जेको आहे अलाह जे ग़ज़ब खे बि पंहिंजो विसाए थो ऐं बुरी आदत खे बि मिटाए थो बुरी आदत खे बि मिटाए थो अलाह जे ग़ज़ब खे बि विसाए थो या बुरी आदत खे मटाए थो या मिटाए थो या मटाए थो ॿई इन जूं आहिनि माना मीत तसू माना बुरी आदत मीत तसू माना बुरो मौत अबू साहिब चए थो हामश फरग वकी बिन हाज़िर हदीस कालमन का नावना मिन अहल खुरासान फलियतसिब इज़ा हज़र हदीस बि खुरासान काल अबू सल्लल जामिया इनकिरून हाज़ा जामिया जेके आहिनि उहे इनकार कंदा आहिनि इन जो अलाह जे कलाम जो इनकार कंदा आहिनि अलाह सां ॻाल्हाईंदो कंदो यानी हीअ सभु इन्हनि ॻाल्हियुनि जो इनकार कंदा आहिनि हा साईं
इब्न मसूद तो चए रज़ियल्लाहु अन्हु हुज़ूर साईं जन खां त ला तज़ाल क़दम यको रहंदा न परे थींदा या यको रहंदा न परे थींदा पेर न चुरी सघंदो इब्न आदम क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब वटां हता युसल अन ख़म्सिन तव्हां उन खां पुछा कई वेंदी 5 ॻाल्हियुनि जी उमिरि जे बारे में छा में हुन ख़तमु कई शबाब जे बारे में फ़ीमा अबला शबाब जेको जवानी हिनजी फ़ीमा अबला छा में उहा हुन पुराणी कई माली माल नए नक्तस वफ़ीमा अनफ कीअं कमाई कीअं खपाई माज़ा अमिल फ़ीमा आलिम ऐं जेको हिनखे इल्मु हुयो हुन में छा अमल कयईं आज़ादी ग़रीब ला नारिफ़ी में नदीस इब्न नबी सल्लल्लाहु अलैहि हदीस हुसैन कैद हुसैन मुज़फ़िल हदीस अबू बरज़ा असलमी जी रिवायत आहे अला तज़ुल क़दम अब्दिन हता युसल अन उमिरी यको रहंदा यको बीठो हूंदो माण्हू या माना तव्हांजो युसल अन उमिरी पुछा कई वञे उमिरि जे बारे में छा में ख़र्चु कयईं इल्म जे बारे में छा कयईं माल जे बारे में किथां कमाई काॾे ख़र्चु कयईं जिस्म जे बारे में छा में हुनखे ख़तमु कयो आज़ादी नसन सईद बिन अब्दुल्लाह बिन जुरैज मौला अबू बरज़ा असलमी इसमू नज़ला बिन उबैद कुतैबा चए थो अब्दुल अज़ीज़ बिन मोहम्मद अला अब्दुरहमान अबी खां अबू हुरैरा खां अतदरून अमर अल मुफ़लिस हुज़ूर साईं फरमायो त ख़बर आहे तव्हांखे सुञो केरु आहे चईसि सुञो उहो आहे अलाह जा रसूल ला दिरहम लहू वला मता न दरहम हुजेसि न मता फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मुफ़लिस मन याती मुफ़लिस उहो आहे जो ईंदो क़यामत जे ॾींहुं बिसलातिन वसियामिन ज़कातिन सला निमाज़ हूंदसि रोज़ा हूंदसि ज़कात हूंदसि हयाती कद शतम हाज़ा ईंदो हिनखे ॻाल्हायो हूंदई हिनखे तोहमत हई हूंदई हिन जो माल खाधो हूंदई हिन खे रतो छाण कयो हूंदई हिनखे मारियो हूंदई फयुक़ाद पोइ विहारियो वेंदो फयुक्तस हाज़ा पोइ किसास वठंदो हीअ हुनजे हसनात खां हाज़ा में हसनाती वरी हीअ हुनजे नेकियुनि मां फनियत जेकॾहिं ख़तमु थी वेंदियूं नेकियूं क़बल युक्तस माल आहे अॻे हिन जो हुन खां किसास वरितो वञे जेको हुन ते आहे मिनल ख़ताया उख़िज़ मिन ख़ताया हुननि जूं वरितियूं वेंदियूं ख़ताऊं तुरे हले पोइ हिन जे मथां विधी वेंदियूं सुम तुरे फिनार पोइ पइजी वेंदो जहन्नम में आज़ादी सुन हसन सयूं अबू हुरैरा खां रिवायत आहे चई त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहिम अल्लाह अब्दन राम करे अल्लाह माने थे कानत लखी इंदहु मज़लिमतुन फी इर्ज़िन व मालिन हुयो हुनजो को का हुई हुनजी जो हिसाब किताब या ज़ुल्म मज़लिमा माना को ज़ुल्म का ज़्यादती हुई हुनजी पंहिंजे भाउ सां का ज़्यादती इज़त में माल में पोइ जाहू फस्तहलहू पोइ आयो फस्तहलहू पोइ हलाल कराई हुन खां अॻे हिनजी जो यूख़ज़ हुनखे मुआख़ज़ो कयो वञे वरे सम दीनार वारा दरहम न हूंदो हुते दीनार न की दरहम फैन कान रहू पोइ जेकॾहिं हूंदियूं हुनखे नेकियूं त वरितियूं वेंदियूं हुन जूं नेकियूं जेके न हूंदियूं हुनखे नेकियूं हुमिलूं अलाए सही आहे खयूं वेंदियूं खणायूं वेंदियूं हिनजे विधियूं वेंदियूं हिनजे मथां हुन जूं सही आहे रहिम अल्लाह अब्दन कानत लिखी इंदहू मज़लिमत रहम करे अलाह ताला अहिड़े माने ते जो हुयो कानत लिखी इंदहू हुया कंहिं भाउ जा उन सां ज़्यादतियूं हुयूं कंहिं भाउ जूं उन सां ज़्यादतियूं हुयूं कंहिं भाउ जूं उन सां ज़्यादतियूं इज़त में माल में फजाहू फस्तहलहू पोइ आयो फस्तहलहू युकाल हललतू इस्तहलतू असलतू माना उन्हनि खे माफ़ कराई हलाल कराई माना माफ़ कराई मतिलबु इहो आहे उन वटि आयो पोइ उनखे माफ़ी वरितई माफ़ कराई अॻे हिनजी उनखे गिरफ़्त थिए अॻे हिनखे जो हुनखे मुआख़ज़ो थिए पकड़ थिए यानी मौत खां अॻे हुन हलाल करायूं इस्तेहलाल चइबो आहे हलाल करायूं माना माफ़ी वरितई हुन खां मूंखे माफ़ु कर मां तुंहिंजी खे हीअ अज़ियत ॾिनी हीअ तकलीफ़ ॾिनी मां हुन माफ़ु कयुसि ठीकु आहे
उते चए थो न दीनार आहे न दिरहम आहे, उते दीनार दिरहम न आहे, पर आराम करे हला अहिड़े बहाने ते जंहिं माफ़ी वठी छॾी। मतिलबु इहो थियो कंहिं भाउ सां ज़ुल्म ज़्यादती कई अथई, उन खां माफ़ी वठी छॾी, अलाह हुन ते रहम करे। हज़ूर साईं हुन लाइ दुआ कई आहे अहिड़े माण्हू जे लाइ जंहिं ज़ुल्म ज़्यादती उन खां थी वई आहे, लेकिन उनजी माफ़ी वरितई, कहिड़े बि तरीक़े सां उनखे राज़ी कयईं, लेन देन करे ॾेई वठी, हिसाब किताब ॾेई वठी या माफ़ी तलाफ़ी करे, मतिलबु उन खां माफ़ कराए वियो मुआख़िज़ खां अॻु में। ठीकु आहे, इन ते अलाह छा करे, रहम करे। ऐं हीअ त बसि एसि ताईं ॻाल्हि पूरी थी। हाणे अॻिते वरी ॿी ॻाल्हि आहे, लहिस सम दीनार उते त न दीनार आहे न दिरहम आहे, पोइ उते नेकियूं हूंदियूं त उनजूं नेकियूं खणबियूं, जे नेकियूं न हूंदसि हिन खे हुनजा गुनाह खणाइबा। हा साईं, इहा ॻाल्हि आहे। अचे थो कुतैबा खां, अब्दुल अज़ीज़ खां, अबू हुरैरा चए थो तो अदन हुकूक अलिया था तुकाद शातुल जलजा मिन शातिल करना, ज़रूरु ज़रूरु अदा कया वेंदा हक़ हक़दारनि ॾे, तव्हांजो किसास वरितो वेंदो जलजा शात जो करना खां, ठोमीअ जो सिंगनि वारी बकरी खां। पाप में बुज़र खां अब्दुल्ला बिन उनैस खां अबू हुरैरे जी हदीस सही आहे। हीअ आहे सुवेद बिन नसर चए थो सुलेम आमिर खां मिक़दाद हिकिड़ो साहबी आहे, चए थो त ॿुधो मां हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फरमाइनि पिया, इज़ा कान यौमुल क़यामत क़यामत जो ॾींहुं थींदो, उदनियत शम्स वेझो थींदो, कयो वेंदो सिज ॿारनि खे हितां जो हूंदो क़ैद मील हो इसर थियनि, हिकु मैल या ॿ मैल। काल सुलेम बिन आमिर, सुलेम आमिर थो चए त लादिरी अयुल मील आहिनि, मील इहे कहिड़ा, हा न उहे जेके इरादो कयो हज़ूर साईं जन अलाए कहिड़ा मील, इहा ख़बर न आहे, मुसाफ़त ज़मीनी या मुसाफ़त अलती युकल बि अलाइनि। बहरहाल इहो इन जो पंहिंजी ख़्यालु आहे, बाक़ी हज़ूर साईं जा लफ़्ज़ मील जा आहिनि। तसहरुम शम्स, पोइ तसहरुम शम्स कोन फेर, पोइ हिननि खे ॻारींदो सिजु, पोइ हूंदा इहे पघर में पंहिंजे अमालनि जे अंदाज़े सां, केतिरा हूंदा जो ख़ुज़ूला हक़ बहे, उनखे वठंदो पंहिंजे खुड़ियुनि ताईं, केतिरा वठंदो गोॾनि ताईं, केतिरनि खे वठंदो चेल ताईं, केतिरनि खे लॻाम पाराईंदो इल्ज़ामनि। पोइ ॾिठो मां हज़ूर साईं खे शीर बेदी रफ़ी, पंहिंजे वात मुबारक ते आङुर रखी ॿुधाइनि पिया थो एसि ताईं लॻाम हूंदुसि, इल्ज़मू इल्ज़ामनि वफ़िलबाब नबी सईद इब्न उमर आज़ादी सुनसन सयूं जनाब ज़करिया या दुरुस्त बिसरी, हमाद बिन ज़ैद, अयूब नाफ़े खां, इब्न उमर खां। इब्न उमर चए थो हमाद हो इंदना मरफून यौम यक़ूमुन्नास रब्बिल आलमीन काल यक़ूमुन फी रश इला इंसाफ़ हज़ाने में हज़ा हदीसुन हसन सयूं। हनाद ईसा बिन यूनुस बिन औन नाफ़े अन इब्न उमर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नहवहु। हशर जे बारे में, शान हशर जो इब्न अब्बास तो चए त हज़ूर साईं फरमायो युशरुन्नास यौमल क़यामत फातन औरातन गुरलन, उथारिया वेंदा माण्हू पहिरियों उघाड़ा पुठियां उघाड़ा खोलिर कमा खुलिकू, जहिड़ी तरह उहे पैदा थिया। सुम कर, पोइ पढ़ियऊं आयत कमा बदअना अव्वल ख़ल्क़िन नुईदुहु वअदन अलैना इन्ना कुन्ना फाइलीन, इहा आयत पढ़ियऊं। अव्वल मन विक्सा मिनल ख़लाइक़ इब्राहिम, पहिरियों पहिरियों जंहिंखे पहिरायो वेंदो कपिड़ा उहो इब्राहिम हूंदो। युख़ज़ मिन असाबी, ऐं वरिता वेंदा मुंहिंजा हिकिड़ा साथी, यानी उमिरि जा माण्हू, रिजालनि हिकिड़ा माण्हू वरिता वेंदा मुंहिंजे असाब ऐं मुंहिंजी संगत मां, ज़ात यमीन ज़ात शिमाल, सॼे बि खॿे बि। फ़यक़ूल, पोइ चवंदो या रब, उहो माण्हू चवंदो या रब, पोइ चवंदो याने केरु हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रब असाबी, मुंहिंजो इहे असाब आहे, मुंहिंजो असाब आहे असाबी। चतुर रिवायत में इन मां मुराद उहे आराब आहिनि जेके इस्लाम आंदऊं फी अयामी हज़ूर साईं जे दौर में, हा न इहे मुसलमा कज़ाब जा हुया माण्हू, असवद अनसी जा माण्हू हुया। किन जो ख़्याल आहे त इर्तिदाद जिन कयो, किन जो ख़्याल आहे मुराद बिल अब्द सालिह ईसा आहे। आयत हिकायत कोली, इहा आयत जेका आहे उन जे कौल जी हिकायत आहे, माना हज़ूर साईं जी ॻाल्हि ई न आहे, इहा बि आहे। मतिलबु इहो बि आहे, या मतिलबु हज़ूर साईं जन जी आतरम थी सघे थो, ॿई हिन में इस्तेमालु आहिनि।
पोइ फरमायो वेंदो, चयो वेंदो त इन कला तदरी तो ख़बर न आहे छा हिननि कयो आहे तोखां पोइ इन लम यज़ालू मुर्तदीन, इहे मुर्तद थिया आहिनि, पोइ हिते हटी विया आहिनि पंहिंजी खुड़ियुनि ते जॾहिं तूं उनखे जुदा थियो आहे। फ़ाकुल, मां चवंदुसि जहिड़ी तरह जो चवंदो बानू साले, इन तुअज़िबहुम फ़इन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फ़इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। इज़ क़ाल अल्लाहु या ईसा इब्न मरियम अंत क़ुल्त लिन्नासि इत्तख़िज़ूनी व उम्मी इलाहैनि मिन दूनिल्लाह। मोहम्मद बिन बशार चए थो, मुसन्ना मोहम्मद बिन मली पंहिंजे ॾाॾे खां समेत ॿुधुमि मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां यक़ूल तुशर रिजाल व रुकबान तुजरून अला वुजूह, तव्हां उथारिया वेंदो रिजाल प्यादा बि सुवारनि ते बि गिला वेंदव, तव्हां मोहन भर बि बाब में ॻोरे रखिया विया त हदीस जेका आहे इहा हसन आहे।